शहीद बेनज़ीर भुट्टो की सालगिरह जो तकरीबूं रात देर ताईं जारी रहियूं। मीरपुर ख़ास में कोठायल तकरीबुनि में चूंडियल नुमाइंदनि जे शरीक न थियण ते आसिफ ज़रदारी जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी चयो आहे त तकरीबुनि में MNAs ऐं MPs शिरकत ई नाहे कई। मीरपुर ख़ास में जल्द उन्हनि सियासी बहिताननि जो ख़ात्मो थींदो। मीरपुर ख़ास में शहीद बेनज़ीर भुट्टो की सालगिरह जी तकरीबुनि खां पोइ पीपुल्स पार्टी मीरपुर ख़ास में ॾफेड़ शुरू थी वियो। पीपुल्स पार्टी ऑफिस में सालगिरह के मौके ते लगायल बैनर में पीर आफ्ताब शाह जिलानी और हरिराम किशोरी लाल जूं तस्वीरूं न लगाइण तां इख्तिलाफ पैदा थी विया। पीपुल्स पार्टी के वर्करनि एक ॿिए जे अॻवान की हिमायत में नारेबाज़ी कई। सिपाह पारां शहीद बेनज़ीर भुट्टो की मुख्य तकरीब कोठाई वई, जिते आसिफ ज़रदारी के वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी तकरीब में मीरपुर ख़ास सिटी से ताल्लुक़ रखंदड़ उहिदेदारनि MNAs ऐं MPs पारां शिरकत न करण ते ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयो। ग़ुलाम क़ादिर मरी चयो त मीरपुर ख़ास कुछ सियासतदाननि ऐं भत्ताखोरनि जे वर चढ़ियल आहे, जिन जो जल्द ख़ात्मो कंदुसि। ग़ुलाम क़ादिर मरी चयो त हितां जे MNAs ऐं MPs शहर खे यरग़माल बणाए छॾियो आहे। आवाम जी सार लहण बदिरां भत्ताखोरनि ऐं कब्ज़ाखोरनि सां मिली भगत करे PP खे नुक़सान पहुचायो पियो वञे। ग़ुलाम क़ादिर मरी चयो त अॻवान बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाइण जूं ॻाल्हियूं त कनि था, पर आवाम खे हुननि छा ॾिनो आहे, जिन खां वोट वरिता आहिनि ऐं वरी वोट वठण लाइ उन्हनि जे दर ते वेंदा। ग़ुलाम क़ादिर मरी चयो त मीरपुर ख़ास मां जल्द इन्हनि सियासी भोतारनि ऐं पाथारी तार क़ाबिज़ माफ़िया ग्रुपनि जो ख़ात्मो कंदुसि। हिते ही शहरी माण्हू जेके आहिनि सो हिकिड़ो यरग़माल थियल आहिनि ऐं मुंहिंजो ही पैगाम ॾियां थो, यरग़माल थियल माण्हू जंहिंजा हक़ गज़ब थिया आहिनि, जिन सां गुंडागर्दी थी आहे, जिन सां भत्ताखोरी थी आहे, उन्हनि खे बि इंशाअल्लाह असां तव्हांखे ड्राहे ॾींदासीं अल्लाह जे हुकुम सां। ऐं इहा ॻाल्हि हिन फंक्शन जे ज़रिए हिन महफ़िल में जेको सो चवण त न खपंदो, पर मूंखे ख़बर है त माण्हू सभु परेशान आहिनि हिन किन माण्हुनि जे करे। कुछ सियासतदान आहिनि, कुछ भत्ताखोर आहिनि, उन्हनि खे मुंहिंजो पैगाम वञणु खपे त तव्हां महिरबानी करे पंहिंजो अकुल हवास विञायो न, ऐं ही ॻाल्हि ही जेको आहे अवामी क़ुवतनि खे तव्हां रोके न सघंदो। ऐं अॼु अफ़सोस आहे त हिते सिटी जा MNA MPs बि कोन्हनि। वोटनि वठण महिल हर के माण्हू वटि वञनि था, साईं महिरबानी करे वोट ॾियो। ऐं असीं जेको सो शहीद जा कारंदा आहियूं, शहीद जो वञी असां पलांद कंदासूं, असांखे वोट ॾियो। हर के माण्हुनि खे वोट घुरनि था, असां बि उन्हनि सां गॾिजी था वञूं। पर अफ़सोस आहे जो हींअर जेको हिन पोज़ीशन में हिन छोकिरनि कयो आहे, यंग बिरादरी ऐं ख़ुशि आहियां सभिनि मां जेके ही माण्हू आहिनि, जेके न आहिनि उन्हनि खे अला करे ख़ुशि हुजनि। वरी साल ॾेढ खां पोइ साॻियूं अची तव्हां सभिनि खे मिनतूं कंदासीं, महिरबानी करे वोट ॾियो। ऐं असां जेको आहे सो वञी पीपुल्स पार्टी खे ऐं ॾटा ॾींदा त असीं वञी बिलावल साहब खे वज़ीर आज़म कंदासूं। बाबा तव्हां पहिरीं त पाण MNA थी MPA थी वञी वॾनि हाउसनि में वेहो था, वञी वॾा कम वठो था, वञी नौकरियूं पंहिंजे माण्हुनि खे वठी ॾियो था, कारोबार करियो था, मूंखे ख़बर आहे सभिनि जो। पर तव्हां हिन माण्हुनि खे कुझु कोन था ॾियो, पर माण्हुनि जे घटि में घटि कंहिं दावत में त अचो।